हिन में न्याणीअ खे ॾोढो कयो। मां सोशल मीडिया ते न आहियां त सम्झो मां ई न आहियां। सिंध जी हीअ मासूम न्याणी गुज़िरियल 2.5 सालनि खां पंहिंजनि घर भातियुनि अबे अमड़ ऐं भाइरनि भेनरुनि खां विछड़ियल आहे। प्रिया कुमारी जी अमड़ पंहिंजी न्याणीअ जे विछोड़े में ॼण त अधमुई थियल आहे। प्रिया कुमारी खे सिंध जी न्याणी सॾियो वञे थो। सिंध अंदरि न्याणियुनि खे वॾो मान ऐं मर्तबो ॾिनो वेंदो आहे। ख़ासि जेकर उहा न्याणी ॿार हुजे त कठोर दिलियूं बि पिघिरिजी पवंदियूं आहिनि। पर प्रिया कुमारी नाले सिंध जी उहा न्याणी ॿार किथे आहे? खेसि कंहिं गुम कयो आहे? खेसि कंहिं अगवा कयो आहे? हिन रियासत, हिन सरकार, हिन सिस्टम खे आख़िर परवाह छो न आहे? अॼु ॿीहर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतजाजी मुज़ाहिरा थिया आहिनि। सिंध जे कुझु इलाइक़नि मां न्याणीअ जी बाज़ियाबीअ लाइ आवाज़ु उथारियो वियो आहे। पर सवाल इहो आहे त छा इहो आवाज़ु एतिरो सगारो आहे जो हिन सिस्टम खे मजबूर करे सघे त प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ संजीदगीअ सां कोशिशूं वठे। यादि रखियो वञे त हीअ हिकु प्रिया नाहे। जेकर प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ सगारो आवाज़ु न उथारियो वियो, भरपूर कोशिशूं न वरितियूं वयूं त पोइ न ॼाण केतिरियूं न्याणियूं प्रिया कुमारी जियां माइटनि खां विछड़ी वेंदियूं। ॿिए पासे काज़ी अहमद तालके जे ॻोठ ख़ुदाबख़्श डायरीअ में ज़मीन जे मामूली तकरार तां 9 इंसानी जानियुनि जो क़त्ल आम कयो वियो। केॾो न दिलि ॾारींदड़ वाक़ियो आहे। पर हिन हेॾे हियांव ॾारींदड़ वाक़िए ते समाज ऐं सरकार जी गैर संजीदगीअ मां लॻे थो ॼण हाणे सिंध में माण्हुनि जी खून रज़ीअ खे मामूल सम्झो वञे थो। सिंध अंदरि बदतरीन बदअमनी आहे। हालतूं इंतिहाई ख़राबु आहिनि। पर सरकार सिंध जी हालतुनि खे संजीदा वठण लाइ तयारु न आहे। सिंधी समाज बि हाणे इन्हनि हालतुनि जो हेराक लॻे थो।